आई पीर दिनो गिराणो आई अहमद खान लाखो 100 से 110 रुपया ता इनाम जा दिना ने कलाम जी फरमाइश कई आ साईं अब्दुल्ला शाबिर ने फरमाइश था कन संग दिल तो सा हाने ठाण जो सवाल ही पैदा कोन थो थे संग दिल तो साने जो बड़े रजतार देखो घोट जो वाले दा उनकी भी फरमाइश है अल्लाह दिनो वडे रो आई हाजी राणो के गो बाकी में फरमाइश है संग दिल तो
माछी ऐं मोहम्मद अकरम लाखो ऐं लखानो लाखो तव्हां 50 रुपया इनाम जा ॾिना आहिनि। कलाम जी अली साईं जे क़सीदे लाइ फरमाइश कई आहे त तव्हांखे ॿुधायूं। गलती न कर छो